ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 5/8/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार तव्हां में ऑनेस्ट उहा आहे जो सॼे यूनिवर्स जी सेवा करे, ॾाढनि खे आपसमान ठाहे, आराम पसंदि न थिए। असां में ऑनेस्ट केरु आहे जो सॼे यूनिवर्स जी सेवा करे, ॾाढनि खे आपसमान ठाहे, आराम पसंदि न थिए। प्रश्न, तव्हां ब्राह्मण ॿार कहिड़ो बोल कॾहिं बि न बोले सघंदा आहियो। उत्तर आहे, तव्हां ब्राह्मण हीअं कॾहिं न चई सघंदव की असांजो ब्रह्मा सां कोई कनेक्शन आहे। असां त डायरेक्ट शिव बाबा खे यादि कंदा आहियूं। बिना ब्रह्मा जे ब्राह्मण कहलाए न सघे। जंहिंजो ब्रह्मा सां कनेक्शन न आहे, अर्थात जो ब्रह्मा मुख वंशावली न आहे, उहो शूद्र ठहरियो। शूद्र कॾहिं देवता न ठही सघंदो आहे। ब्राह्मण सो देवता ठहींदा आहिनि। त पहिरियों पक्को ब्राह्मण ठहिणो पए, त ब्रह्मा बाप जे कदम ते कदम रखिणो पए। ओम शांति। रूहानी बाप बि सम्झाईंदा आहिनि दादा जे द्वारा। ॿार म्यूज़ियम अथवा प्रदर्शनी जो उद्घाटन कराईंदा आहिनि, परंतु उद्घाटन त बेहद जे बाप कॾहिं खां करे वरितो अथई। हाणे इहे शाखायूं अथवा ब्रांचिस निकिरंदी रहंदियूं आहिनि। पाठशाला ॾाढियूं खपनि न। हिकु त इहा पाठशाला जंहिंमें बाप रहंदो आहे, इन्हनि जो नाम रखियो आहे मधुबन। त मधुबन बि पाठशाला आहे। ॿार ॼाणंदा आहिनि मधुबन में सॼे मुरली वॼंदी रहंदी आहे, कंहिंजी भॻवान जी। हाणे भॻवान त निराकार मुरली वॼाईंदो साकार रथ द्वारा। उन्हनि जो नाम रखियो आहे भाग्यशाली रथ। इहे त कोई बि सम्झी सघंदो आहे। इन्हनि में बाप प्रवेश कंदा आहिनि। इहे त तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। ॿियो त कोई न रचता खे न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहे। सिर्फ़ु वॾा माण्हू गवर्नर आदि आहिनि त उन्हनि सां उद्घाटन कराईंदा आहिनि। बाबा चवनि था की इहे त कोई बि सम्झी सघंदो आहे न। जो बाबा असांखे ॿुधायईं की कीअं बाबा उन्हनि में अची करे असांखे ज्ञान ॾियनि था। इन्हनि में बाबा प्रवेश कंदा आहिनि। इहे त तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। ॿियो त कोई न रचता खे न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहे। सिर्फ़ु उद्घाटन करण लाइ वॾा आदमी अची वेंदा आहिनि ताकी नंढनि जो बि कल्याण थिए। इहे बि बाबा हमेशह लिखंदा आहिनि की जंहिंसां उद्घाटन कराईंदा आहियो उन्हनि खे पहिरियों परिचय ॾियणो आहे। बाप कीअं नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। उन्हनि जी ब्रांचिस खुलनि थियूं न। कोई न कोई खुलवाईंदो आहे ताकी कोई न कोई सां खुलवाईंदा आहियूं ताकी हुनजो बि कल्याण थी वञे न। वॾे पोस्ट वारनि खे सम्झाईंदासीं भई असां ईअं खोलियो, अचो उद्घाटन करो, त हिकु त उनखे बि सम्झ में ईंदो। ॿियो उनजे कारण ॿिया बि ईंदा, भई फलानो वञे थो उद्घाटन करणु, असां बि वञूं ॾिसूं न। फलानो वञे थो वॾो पोस्ट वारो, त ज़रूरु कुझु हूंदो, त ॿिया बि ईंदा त हुननि जो बि कल्याण थिए। कुझु बि सम्झे बराबरि बाप आयो आहे, कुझु सम्झे की बराबरि बाप आयो आहे। ब्रह्मा द्वारा स्थापना थिए थी विश्व में शांति जे राज्य जी, व आदि सनातन देवी देवता धर्म जी। उनजो उद्घाटन त थी चुकियो। ये सभु ब्रांचिस खुलनि थियूं। भई शिव बाबा आदि सनातन देवी देवता धर्म जो स्थापना करनि था ब्रह्मा द्वारा। विश्व में शांति जे राज्य जो उनजो उद्घाटन त थी वियो आहे। उनजे लाइ असां हिकु ब्रांच बि हिते खोली आहे। त हीअं उन्हनि खे सम्झाए जीअं की बैंक जी ब्रांचिस खुलंदी वेंदियूं आहिनि न। बाप खे अची करे नॉलेज ॾियणी आहे। इहे नॉलेज परम पिता परमात्मा में ई रहंदी आहे। हिन करे उन्हनि खे ई ज्ञान जो सागर चइबो। ये नॉलेज परम पिता परमात्मा में ई रहंदी आहे। इन करे उन्हनि खे ज्ञान जो सागर चइबो आहे, शिव बाबा खे। रूहानी बाप ही रूहानी ज्ञान, रूहानी बाप में ही रूहानी ज्ञान जो अची करे रूहनि खे ॾींदा आहिनि। ये नॉलेज बाबा रूहानी बाप ही रूहानी ज्ञान अची करे ॾींदा आहिनि, जो रूहनि खे ॾींदा आहिनि। सम्झाईंदा आहिनि, हे ॿार, हे आत्मायूं, तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झो।
आत्मा नाम त कॉमन आहे न, महान आत्मा, पुण्य आत्मा, पाप आत्मा। त आत्मा खे परमपिता परमात्मा बाप बि सम्झाइनि था। बाप छो आहिनि? ज़रूरु ॿारनि खे वरसो ॾियणु, पोइ सतो प्रधान नई दुनिया में वञिणो आहे असांखे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी वेंदी आहे। नई अथवा पुराणी दुनिया मनुष्य जी ई आहे। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां नई दुनिया रचणु। बिगर मनुष्य जे त दुनिया हूंदी न आहे। नई दुनिया में देवी देवताउनि जो राज्य हुयो, जंहिंजी हाणे वरी खां स्थापना थिए थी। हाणे तव्हां ॿार शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो, पोइ तव्हांखे ब्राह्मण खां देवता ठाहिणा आहियो। शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो, पोइ तव्हांखे ब्राह्मण खां देवता ठाहिणा आहियो। पहिरियों त प्रतिज्ञा कंदासीं न, तॾहिं त बाबा बि कराईंदा न। तव्हां ईअं ॿुधाए सघंदा आहियो कि बाप ईअं सम्झाईंदा आहिनि। तव्हां नई दुनिया में कीअं वञी सघंदा आहियो? हाणे त तव्हांजी आत्मा पतित विकारी आहे, सो हाणे निर्विकारी ठहिणी आहे। जन्म जन्मांतर जा पाप सिर ते आहिनि। पाप कॾहिं खां शुरू थींदा आहिनि? बाप केतिरे वर्षनि जे लाइ पुण्य आत्मा ठाहींदो आहे, इहे बि तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो। 21 जन्म पुण्य आत्मा रहंदा आहियो, पोइ पाप आत्मा ठहींदा आहियो न। 21 जन्म पुण्य आत्मा रहंदा आहियो, पोइ असां पाप आत्मा ठहींदा आहिनि। जिते पाप हूंदो आहे हुते दुख ई हूंदो आहे न। पाप कहिड़ो आहे उहो बि बाप बतलाईंदा आहिनि। हिकु त तव्हां धर्म जी ग्लानी कंदा आहियो, केतिरा तव्हां पतित थी विया आहियो, मूंखे सॾु कंदा आहियो हे पतित पावन अचु। सो हाणे मां आयो आहियां पावन ठाहिण वारो। बाप खे तव्हां गाली ॾींदा आहियो, ग्लानी कंदा आहियो, त हिन करे तव्हां पाप आत्मा ठही वेंदा आहियो। हिकु त असां धर्म जी ग्लानी कंदा आहियूं, केतिरा असां पतित थी विया आहियूं न। मूंखे बाबा चवनि था मूंखे सॾु कंदा आहियो हे पतित पावन अचु। सो हाणे मां आयो आहियां पावन ठाहिण वारो। बाप खे असां गाली ॾींदा आहियूं, ग्लानी कंदा आहियूं, त पाप न पईंदो? चईंदा बि आहिनि हे प्रभु जन्म जन्मांतर जा पापी आहियूं, अची करे असांखे पावन ठाहियो। त बाप सम्झाईंदा आहिनि कि जे सभिनि खां जास्ती जन्म वरिता उन्हनि जी ई ॾाढे जन्म जे अंत में मां प्रवेश कंदो आहे न। जे ॾाढा जन्म वरिता आहिनि उन्हनि जी ई ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में मां प्रवेश कंदो आहे। बाबा ॾाढे जन्म कंहिंखे चईंदा आहिनि? बाबा ॾाढा जन्म कंहिंखे चईंदा आहिनि? 84 जन्मनि खे। त बाबा चवनि था 84 जन्मनि खे। जो पहिरियों पहिरियों आया उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि न। पहिरियों त इहे लक्ष्मी नारायण ईंदा आहिनि। हिते तव्हां ईंदा ई आहियो नरसा नारायण ठहिण लाइ। कथा बि सत्यनारायण जी ॿुधाईंदा आहिनि न। कॾहिं राम सीता ठहिण जी कथा ॿुधाई आहे कंहिं? उन्हनि जी ग्लानी कई आहे न। बाप ठाहींदा ई आहिनि नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी। बाबा असांखे छा ठाहींदा आहिनि? नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ो ठाहींदा आहिनि। त सिर्फ़ु असांखे उन्हनि जो चित्र उहो कपिड़ा न यादि अचणु खपनि, उहो विशेषता। नर सां नारायण मतिलबु बाबा जी श्रेष्ठ मत ते हलण वारो। सत्य में भले पतो न हूंदो इहे बाबा जी श्रेष्ठ मत आहे, लेकिन नारायण मतिलबु विश्व जो महाराज जिन केॾो समझदार हूंदो। लक्ष्मी मतिलबु विश्व जी महारानी। त उहो विशेषता, उहा क्वालिटी अचणी खपे असां में। हिते तव्हां ईंदा आहियो देवी देवता ठहिण, जंहिंजी कॾहिं निंदा बि न कंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जी कॾहिं निंदा न कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां राजयोग सिखलाईंदो आहियां। विष्णु जा 2 रूप ई लक्ष्मी नारायण, जेका नंढेपन में राधे कृष्ण आहे। इहे कोई भाउ भेण न आहिनि, अलॻि अलॻि राजाउनि जा ॿार हुया। उहो महाराज कुमार, उहो महाराज कुमारी हुई। कृष्ण हूंदो महाराज कुमार, राधे हूंदी महाराज कुमारी। जंहिंजो स्वयंवर खां पोइ ई, जेका स्वयंवर खां पोइ ई लक्ष्मी नारायण ठाहींदा आहिनि। त महाराज कुमार ऐं महाराज कुमारी
जो स्वयंवर थियण खां पोइ उहो विश्व महाराजनि विश्व महारानी ठही वेंदा आहिनि, लक्ष्मी नारायण ठही वेंदा आहिनि। त इहे सभु ॻाल्हियूं कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि। कल्प पहिरियों इहे सभु ॻाल्हियूं जंहिंजी बुद्धि में वेठियूं हूंदियूं उन्हनि जी ई वेंदियूं। इन लक्ष्मी नारायण राधे कृष्ण आदि सभिनि जा मंदर आहिनि। विष्णु जो बि मंदरु आहे न, जेके नर नारायण जो मंदरु चईंदा आहिनि। पोइ लक्ष्मी नारायण जो अलॻि मंदर बि आहे। ब्रह्मा जो मंदर बि आहे, ब्रह्मा देवता नमः। पोइ चईंदा आहिनि शिव परमात्मा जे नमः। उहो त अलॻि थी वियो न, देवता आहिनि की कॾहिं भॻवानु थोरी चईंदा। त तव्हां बाप सम्झाईंदा आहिनि। पहिरियों जंहिंसां उद्घाटन कराईंदा आहियो उनखे सम्झाइणो आहे। विश्व में शांति स्थापना अर्थ भगवान फाउंडेशन लॻायो अथई। विश्व में शांति स्थापना अर्थ भगवान हाणे फाउंडेशन लॻायो अथई। विश्व में शांति लक्ष्मी नारायण जे राज्य में हुई न, इहे सत्युग जा मालिक हुया। त मनुष्य खे नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठाहिण जी इहा वॾी गॉडली यूनिवर्सिटी आहे। कंहिंखे बि चओ कि विश्व में शांति स्थापना अर्थ भगवान फाउंडेशन लॻायो अथई, असां हुनजी ब्रांच था खोलूं। हितां माण्हू पढ़ी लिखी करे छा ठाहींदो? विश्व में शांति इहा आहे नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठाहिण जी ॾाढी वॾी गॉडली यूनिवर्सिटी आहे, है न। त सोचो एॾी वॾी यूनिवर्सिटी में एॾा सारा ॿार पढ़नि था। टारगेट लक्ष्य सभिनि जो आहे नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिण जो, है न। लक्ष्य सभिनि जो छा आहे? नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिण जो लक्ष्य आहे न। लेकिन सभु न ठहींदा, सिर्फ़ु हुन मां 8 ई निकिरंदियूं अहिड़ी आत्मा। हुन मां बि नंबर 1 जो गायन जास्ती आहे। 8 त हुननि जी गद्दियूं वेंदी। पोइ हुननि में बि 12 अहिड़ी आत्मायूं हूंदियूं जो क्षत्रिय कुल जी डिनाइस्टी जी राज्य अधिकारी ठहींदियूं। त हुन में बि बाबा चवनि था पोइ 8, पोइ 100, पोइ 16,000, ईअं करे टॉप एतिरा ई ठहींदा। पोइ हुन खां पोइ 9 लख जो सतयुग में पहिरियों राजधानी में ईंदा। पोइ बाक़ी सभु आत्मायूं पंहिंजे उन्हनि जे राज्य में छा ठहींदी। लेकिन लक्ष्य सभिनि जो छा आहे? कंहिंखां बि पुछो छा ठाहिण लाइ पढ़ो था, त चईंदा नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिण लाइ असां पढ़ाई था पढ़ूं। त बाबा चवनि था हीअ ॾाढी वॾी गॉडली यूनिवर्सिटी आहे। ॾिसो इहो ई असां वीचार सां अगरि मंथन करूं त केॾी सुठी ॻाल्हि आहे कि हिकु विद्यालय आहे जिते एॾा सारा ॿार पढ़ंदा आहिनि। उन्हनि जो लक्ष्य छा आहे? अथवा ईश्वरी विश्वविद्यालय त ॾाढनि नाम रखियो आहे। वास्तव में उहो कोई वर्ल्ड यूनिवर्सिटी न आहे। यूनिवर्स त सॼी विश्व थी वई न। दुनिया में लॻंदे न फलानी यूनिवर्सिटी, त छा हुन यूनिवर्सिटी जी पूरी यूनिवर्स में ब्रांचिस आहिनि? लेकिन बाबा जी हिन यूनिवर्सिटी खे ई यूनिवर्सिटी चई सघंदा आहिनि जंहिंजी ब्रांचिस ऑल ओवर इन वर्ल्ड आहे। यूनिवर्स त सॼी विश्व थी वई न। सॼे विश्व में बेहद जे बाब जो हिकु ई कॉलेज खुलंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो विश्व में पावन ठाहिण जी विश्व में पावन ठाहिण जी विश्वविद्यालय केवल इहे हिकु ई आहे। इन विश्वविद्यालय सां न सिर्फ़ु पूरी सत्युग त्रेता जी आत्मायूं निकिरंदियूं, लेकिन हिन सां पूरी विश्व बि पावन थी वेंदी। जो बाप स्थापना कंदा आहिनि, असां सॼे विश्व खे शांतिधाम सुखधाम में वठी वेंदा आहियूं। असांजे हिन ज्ञान सां पूरी विश्व शांतिधाम सुखधाम में जंहिंजो पाठ हूंदो उहो हली इन करे हिनखे चइबो आहे ईश्वरीय विश्वविद्यालय।
इन करे हिनखे चइबो आहे ईश्वरीय विश्वविद्यालय। ईश्वर अची करे सॼे विश्व खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि। सॼे विश्व खे मुक्ति ऐं जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि काथे बाप जी ॻाल्हि, काथे इहे सभु कंदा रहंदा आहिनि यूनिवर्सिटी। ईश्वर अची करे सॼे विश्व खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि। कंहिं द्वारा? हिन यूनिवर्सिटी द्वारा। काथे बाप जी ॻाल्हि, काथे इहे सभु कंदा रहंदा आहिनि यूनिवर्सिटी। यूनिवर्स अर्थात सॼे विश्व खे चेंज करणु, इहे त बाप जो ई कमु आहे न। त सॼे विश्व खे चेंज करण जे लाइ जो यूनिवर्सिटी आहे उहो बि बाप ई खोलंदो न। असांखे नाम रखणु न ॾींदा आहिनि ऐं गवर्नमेंट ख़ुदि रखंदी आहे। इहे त तव्हांखे सम्झाइणो आहे। उहो पहिरियों त न सम्झाईंदा, उहो पहिरियों त न सम्झाईंदा। पहिरियों त उन्हनि खे बाबा जो परिचय ऐं थोरो संस्था जे बारे में चईंदा हुन। पहिरियों असांजो नाम ई ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। इन्हनि जो ब्रह्मा नाम ई तॾहिं पियो जॾहिं बाप अची करे इन्हनि खे रथ ठातईं। प्रजापिता नाम त मशहूरु आहे न, उहा आया किथां? उन्हनि जो बाप जो नाम छा आहे? ब्रह्मा जो खे देवता ॾेखारींदा आहिनि न। देवताउनि जो बाप त ज़रूरु परमात्मा ई हूंदो। उहो रचता ब्रह्मा खे चईंदा पहिरीं रचना। त इहे सभु असांखे पहिरियों उन्हनि खे ॿुधाइणो आहे कि कीअं बाप अची करे हाणे विश्व में शांति स्थापना करण लाइ ये यूनिवर्सिटी खोली अथईं। ब्रह्मा खे बि रचियो अथईं, एडॉप्ट कयो अथईं। त ब्रह्मा खे देवता ॾेखारींदा आहिनि। देवताउनि जो बाप त ज़रूरु परमपिता परमात्मा ई हूंदो न। उहो रचता ब्रह्मा खे चईंदा पहिरीं रचना आहे। उन्हनि जो बाप शिव बाबा आहे। उहो चईंदा आहिनि मां हिननि में प्रवेश करे हिननि जी पहचान तव्हांखे ॾींदो आहे। सभु केॾो हिकदमि दुनिया खां अलॻि ई हिकु इहो ज्ञान। कीअं बाबा आया हूंदा, कीअं बाबा चयो हुनई, कीअं आत्मायूं मञियूं हूंदियूं, कीअं इहे सभु एॾो वॾो स्थापना थी वेंदी। वंडर आहे न। त ॿारनि खे सम्झाइणो आहे इहे ईश्वरीय म्यूज़ियम आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे सॾ ई कंदा आहिनि, हे पतित पावन अचो, अची करे पातित खां पावन ठाहियो। हाणे हे ॿार, हे आत्मायूं तव्हां पंहिंजे बाप खे यादि करो, पतित खां पावन ठही वेंदव। असां सॾु कंदा आहियूं, हाणे बाबा अची करे चवे थो पतित खां पावन ठहो, मूंखे यादि करो त पावन ठही वेंदव। मनमना भव इहे अक्षर त गीता जा आहिनि न। भॻवानु हिकु ई ज्ञान सागर पतित पावनम। श्री कृष्ण त पतित पावन थी न सघे न। उहो पतित दुनिया में अची न सघे। पतित दुनिया में पतित पावन बाप ई अची सघंदा आहिनि। पतित पावन बाप ई अची करे ईंदा आहिनि असांजी हिन समय, हिन दुनिया में। बाबा चवनि था उहा श्री कृष्ण त हिन पतित दुनिया में अची न सघे। पतित दुनिया में पतित पावन बाप ई ईंदा आहिनि। हाणे मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। भॻवानु वाच्य अक्षर ज़रूरु चइणो पए। परमपिता परमात्मा चईंदा आहिनि काम शत्रु आहे। पहिरियों निर्विकारी दुनिया हुई, हाणे विकारी दुनिया आहे। दुख ई दुख आहे न। निर्विकारी हूंदा त पोइ सुख ई सुख हूंदो। त इहे सम्झाइणो आहे। भॻवानु वाच्य काम शत्रु आहे। इन ते जीत पाइण सां त जगत जीत ठहींदव। हिकु बाप खे यादि करो। असां बि उन्हनि खे यादि कंदा आहियूं। जीअं कोई कॉलेज खोलंदा आहिनि त उन जो बि उद्घाटन कराईंदा आहिनि। इहे बि कॉलेज आहे, ढेर सेंटर्स आहिनि। सेंटर्स में चीफ टीचर मुक़ररु आहे। टीचर खे बि ख़्यालु ज़रूरु रखिणो खपे। बाबा नए नए सेंटर्स ते सुठी ब्राह्मणियूं टीचरनि खे रखंदा आहिनि। इन करे कि जल्दी जल्दी आप्समान ठाहे करे पोइ ॿिया सेंटर्स ते भॼणो खपे सर्विस खे उठाइण लाइ।
बाबा चईनि नए नए सेंटर्स से ॾाढी सुठी सुठियूं बाबा खे ब्रह्मणियूं खपनि। बाबा सुठी सुठी ब्रह्मणनि खे रखंदा आहिनि ताकी जल्दी जल्दी उते जी आत्माउनि खे आपसमान ठाहे करे पोइ ॿियो सेंटर्स ते वञनि। सेंटर्स खे उठाइण लाइ ॾिसंदा आहिनि केरु केरु ठीक रीति मुरली पढ़ी करे ॿुधाए सघंदा आहिनि। त बाबा ॾिसंदा आहिनि केरु केरु मुरली सुठी रीति पढ़ी करे ॿुधाए सघंदा आहिनि, सम्झाए सघंदा आहिनि, त उन्हनि खे चईंदा हाणे त हिते वेही क्लास हलायो। अहिड़ी ट्रायल कराए करे उनखे विहारे करे हली वञिणो खपे। पोइ ॿियो जॻह सेंटर जमाइणो खपे न। त ईअं ईअं आत्माउनि खे ॾिसो केॾी सारी आत्माउनि खे बाबा तयारु कयो अथई। बाबा जा ई सेंटर्स आहिनि, बाबा ई सभिनि खे निमित ठाहींदा आहिनि। अञा कोई न सम्झे कि बाबा त हाणे ईंदा ई न आहिनि, असां ई मालिक आहियूं। न, इहे सभु बाबा जी नज़र जे अंदरि सभु कार्य करनि था। बाबा चईंदा आहिनि ब्राह्मणनि जो कमु आहे हिकु सेंटर जमाइणु, पोइ वञी करे ॿियो सेंटर जमाइणु। हिकु हिकु टीचर खे 10-20 सेंटर स्थापना करणा खपनि। हाणे त ॾाढनि करे छॾियो आहे। ॾाढी सर्विस करणी आहे। दुकानु खोलंदा वञो, आपसमान ठाहे करे कोई खे छॾंदा वञो, मतिलबु हुते जमायो। दिलि में अचिणो खपे कोई खे आपसमान ठाहे करे तयारु करां त ॿियो सेंटर खोलां, परंतु अहिड़ा ऑनेस्ट कोई विरला आहिनि। ऑनेस्ट हुनखे चइबो आहे जो सॼी यूनिवर्स जी सेवा करे। हिकु सेंटर खोलियो, आपसमान ठाहियो, पोइ ॿियो स्थान ते सेवा कई। हिकु ई स्थान ते अटकी न वञिणो खपे। अच्छा कंहिंखे सम्झाए न सघंदा आहियो त ॿियो कमु करो, उन में देह अभिमान न अचिणो खपे। न, ख़ुदि ई चइणो खपे ठीकु आहे मां ज्ञान नथी ॾेई सघां त मां हीअ सेवा करे थी सघां। असांखे हीअ न सम्झणो आहे कि असां नंढो कमु था करूं। न, देह अभिमान न अचिणो खपे। मां त वॾे घर जी आहियां, इहे कमु कीअं करां, असांखे दर्द थींदो। थोरो बि कमु करण सां हड्डी दुखंदी, इनखे देह अभिमान चइबो है न। त असांखे चेक करिणो भई सची में आहे अहिड़ी कोई प्रॉब्लम त बाबा जी यादि में असां हुनखे ठीकु करे हलंदा हलूं। लेकिन कईनि खे देह अभिमान ईंदो आहे त उहो कूड़ बि ॻाल्हाईंदा कि न मूंखे त हिते ॾाढो सूरु आहे, मूंखे त ईअं नथो पुॼे, मां छा करां ईअं हूअं। थोरो बि कमु करण सां हड्डी ॾुकंदी, इनखे देह अभिमान चइबो। कुझु बि सम्झंदा न आहिनि, ॿियनि जी सर्विस करणी खपे न। त पोइ उहो बि लिखे कि बाबा फलाणी असांखे सम्झाई, असांजी जीवन ठातई न। अगरि असां ॿियनि जी सर्विस कंदासीं त बाबा वटि बि रिपोर्ट वेंदी। सर्विस जो सबूत मिलणो खपे। हिकु हिकु खे टीचर ठहिणो खपे। पोइ ख़ुदि ई लिखनि बाबा असांजी पिछाड़ी ढेर संभालण वारा आहिनि। असां ॾाढनि खे आपसमान ठाहियो आहे। असां सेंटर खोलंदा वेंदा आहियूं। अहिड़े ॿारनि खे चईंदासीं फूल। अहिड़े ॿारनि खे छा चईंदासीं? फूल आत्मायूं जो ॾाढा सारनि खे आपसमान ठाहे करे ॾाढा सारा सेंटर्स खोलंदा वेंदा आहिनि। अहिड़े ॿारनि खे छा चईंदासीं? फूल आत्मायूं। सर्विस ई न कंदा त फूल कीअं ठहींदा? फूलनि जो बि बगीचो आहे न, त उद्घाटन करण वारनि खे बि सम्झाइणो खपे। असां ब्रह्मा कुमारियूं आहियूं। शूद्र खां ब्राह्मण ठही देवता ठहींदा आहियूं। तव्हां हिन ब्राह्मण कुल ऐं सूर्यवंशी बाप हाणे हिन ब्राह्मण कुल ऐं सूर्यवंशी चंद्रवंशी कुल जी स्थापना कंदा आहिनि। हिन समय तव्हां सभु शूद्र वर्ण जा आहियो। ईअं उन्हनि खे सम्झायो। सतयुग में देवता वर्ण जा हुया, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण में आया आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि केतिरी पॉइंट्स ॿार भुलिजी वेंदा आहिनि। पहिरियों ब्राह्मण वर्ण प्रजापिता ब्रह्मा जी औलाद, ब्रह्मा किथां आयो, इहे सम्झायो।
ये ब्रह्मा वेठो आहे न सुठी रीति सम्झाइणो खपे। ब्रह्मा द्वारा स्थापना कंहिंजी ब्राह्मणनि जी, पोइ उन्हनि खे शिक्षा ॾे देवता ठाहींदा आहिनि। केरु? शिव बाप। असां बाप सां पढ़ूं था न, उन्हनि भॻवान वाच्य त लिखियो आहे अर्जुन प्रति। हाणे अर्जुन केरु हुयो कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्रह्मा जी औलाद ब्राह्मण। अगरि कोई चईंदो की असां त शिव बाबा जा ॿार आहियूं, ब्रह्मा सां असांजो कोई कनेक्शन न आहे, पोइ देवता उहो कीअं ठहींदा? ब्रह्मा जे थ्रू ई ठहींदा न। शिव बाबा सां तव्हांखे कीअं कंहिं द्वारा चई? बाबा चवनि था की ॾिसो ब्रह्मा त ॿुधाइणो पवंदो न, शिव बाबा तव्हांखे कीअं कंहिं द्वारा चई मूंखे यादि करो। निराकार कीअं चईंदो? ब्रह्मा द्वारा ई चई न। प्रजापिता ब्रह्मा जा त ढेर ॿार आहिनि, ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाईंदा आहिनि। असां ब्रह्मा जा ॿार त ज़रूरु ब्रह्मा यादि ईंदो न। शिव बाबा ब्रह्मा तन द्वारा ई असांखे पढ़ाईंदा आहिनि। त केॾी गुईअ ॻाल्हि आहे न। ब्रह्मा बाबा विच में आहे। ब्रह्मन ठहिण बग़ैर असां देवता कीअं ठहींदासीं? जो पहिरियों त पको ब्रह्मन ठही पवित्रता खे धारण करिणो। पवित्र आत्मा ही यज्ञ जी संभाल सुठी रीति करे सघंदी आहे। ऐं जो पवित्र आत्मा ठहींदी, विश्व जी सेवा जी ज़िम्मेवारी उठाईंदी, उहा ई त नारायण ठहींदी न, है न। हाणे अगरि असां सभिनि खे पालना ॾियणु, सभिनि जी देख रेख करणु सिखी वियासीं बाबा जी यादि में, सिर्फ़ु ज्ञान ॿुधणो ॿुधाइणो न आहे, ॿियनि जी पालना बि करणी आहे। जॾहिं हाणे असां इहे सिखी वेंदासीं तॾहिं त असां स्वर्ग में नारायण ठहींदासीं न। जॾहिं असां हाणे ज्ञानदान ॾींदासीं तॾहिं त असां सतयुग जी महारानी लक्ष्मी ठहींदासीं न, है न। त इहे न कोई सतयुग में कोई लक्ष्मी सभिनि खे धन ॾींदी, ये त ये कहावत आहे। मतिलबु धन जी देवी मतिलबु ज्ञान धन जी देवी। त नारायण बि ज्ञान धन ॾींदो, हुनजी आत्मा बि। पर ॾिसो ॿिन्ही लक्ष्मी नारायण मतिलबु पालना बि ॾियो, ज्ञान धन बि दान करिणो आहे। इहा विशेषता असां में हुजणी खपे। त बाबा असांखे चवनि था ज्ञान धन सां पालना करो। विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण अर्थात विष्णु की पालनहार चईंदा आहिनि, लेकिन हुन में लक्ष्मी बि आहे, नारायण बि आहे। त मतिलबु ज्ञान धन सां असांखे पूरी विश्व जी पालना करणी आहे, जो बाबा असांखे ॾियनि था। बाबा चवनि था की ब्रह्मन ठहिण बग़ैर देवता कीअं ठहींदो? मां जंहिं रथ में ईंदो आहे हुननि खे बि ॼाणणो खपे न, ब्रह्मन ठहिणो खपे। ब्रह्मा खे बाबा न चईंदासीं त ॿार ई कीअं ठहिरियो? ब्रह्मा पंहिंजे खे न सम्झंदो त गोया, ब्रह्मन पंहिंजे खे न सम्झंदो त शूद्र ठहिरियो। शूद्र सां फट देवता ठहे इहा मुश्किल आहे। ब्रह्मन ठहे शिव बाबा खे यादि करण बग़ैर, ब्रह्मन ठही शिव बाबा खे यादि करण बग़ैर देवता ठही न सघंदा। त ॾिसो पहिरियों त असांखे पवित्रता जी प्रतिज्ञा बि करणी आहे, ब्रह्मन बि ठहिणो आहे, शिव बाबा खे यादि बि करिणो आहे। इन में मुंझण जी दरकार न आहे। पवित्रता जी प्रतिज्ञा करे पोइ ब्रह्मन खां देवता जो ठहिण जो सफ़र शुरू थी वेंदो आहे। ऐं उन सफ़र में असांखे बाबा जी यादि में हलणो पवंदो आहे। पहिरियों त असांखे पवित्रता जी प्रतिज्ञा करणी आहे, ब्रह्मा बाप खे मञी करे ब्रह्मन ठहिणो आहे। पोइ शिव बाबा खे यादि करे करे पंहिंजी अवगुण विकार बुराइनि खे छॾे करे परफेक्ट ब्रह्मन ई देवता ठहींदो। त उद्घाटन करण वारनि खे बि सम्झाइणो आहे कि बाप द्वारा उद्घाटन त थी चुकियो आहे। असांखे उन्हनि खे सम्झाइणो आहे बाप द्वारा उद्घाटन त थी चुकियो आहे, असां उन्हनि जी ब्रांचिस हिते खोलूं था, जंहिंसां पूरी दुनिया पावन थी वञे, जंहिंसां इहो मोहल्लो, इहा एरिया, हितां जा माण्हू बि
पावन थी वञनि, हितां जी धरती बि पावन थी वञे, हितां जी प्रकृति बि पावन थी वञनि। असांखे बि ॿुधाईंदा आहिनि कि सिर्फ़ु बाप खे यादि करो त पाप। तव्हांखे बि असां ॿुधायूं था कि बाबा जो उद्घाटन कयो अथई, उन दुनिया में असां वञण लाइ छा करिणो आहे, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे त पाप कटिजी वञनि। उहो बाप ई पतित पावन आहे, पोइ असांखे पावन ठही देवता ठाहे छॾींदा। ॿार ॾाढा सर्विस कंदा आहिनि, चओ असां बाप जो पैगाम ॾींदा आहियूं, हाणे करे न करो त सभिनि खे जेको बि मिले न, हीअ हाणे त समय न आहे छा चईंदो कीअं चईंदो, हाणे त युक्ति सां सभु उन्हनि खे ॿुधाए छॾियो ताकी अंत में असांखे कोई बि उल्हाना न ॾिए। बाप जो पैगाम ॾिनो अथई, उहो असां तव्हांखे ॿुधायूं था कि हाणे निराकार परमात्मा खे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव, त पावन दुनिया में हली हलंदव। हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचणो आहे। ॾिसो वैसे बि दुख जास्ती आहे न, त असां चई सघंदा आहियूं, कोई माण्हू चए ॾाढो दुख आहे, चओ हाणे त स्वर्ग अचण वारो आहे, असांखे त परमात्मा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हां अचण वारी दुनिया में हली हलंदव, न त तव्हां बि ईअं ई मरी करे मथे हली वेंदव। मथे त सभी वेंदा, लेकिन असां हेठि ईंदासीं, नई दुनिया जो सुख ॾिसंदासीं। त बाबा असांखे चवनि था कि ईअं चओ, बाप जो पैगाम ॾियो, हाणे करो न करो, असां तव्हांखे बाप जो पैगाम ॾिनो, हाणे करो न करो तव्हांजी मर्ज़ी। असां पैगाम ॾेई करे वेंदा आहियूं। ॿियो कोई बि रीति सां पावन थियणो ई न आहे। इहे हिकु ई तरीक़ो आहे पावन ठहिण जो, ये हिकु ई तरीक़ो आहे पावन ठहिण जो। जॾहिं फुर्सत मिले सर्विस करो, समय त ॾाढो मिलंदो आहे न, मन सां करो, वाचा करो, कर्मणा करो। अच्छा मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा, नए नए सेंटर्स जी वृद्धि करण लाइ आपसमान ठाहिण जी सेवा करणी आहे। सेंटर्स खोलंदा वञो, हिकु जॻह ते वेहणो न आहे। ॿियो आहे फूलनि जो बगीचो तयारु करिणो आहे। हर हिक खे फूल ठही करे आपसमान ठाहिण, हर हिक खे फूल ठही करे ॿियनि खे आपसमान फूल ठाहिणो आहे। फूलनि जो बगीचो तयारु करिणो आहे, हर हिक खे फूल ॾेई करे ॿियनि खे आपसमान फूल ठाहिणो आहे। बाबा चवनि था कहिड़ी बि सेवा में देह अभिमान न अचे। बाबा चई न, ख़ुदि ई चइणो खपे, ठीकु आहे मां इहे ज्ञान नथी ॾेई सघां त मां हीअ सर्विस थी करां, मूंखे बि त बाबा जे यज्ञ में सर्विस करे कमाई करणी आहे न, पुण्य जमा करिणो आहे। ईअं न सोचो ये नंढो कमु आहे। बाबा चई न भंडारी बि सेवा कंदे कंदे ऊच पद पाए सघंदो आहे। टोटल इहे सभु बाबा जा ई घर आहिनि, बाबा जा ई ॿार आहिनि, बाबा जी सेवा आहे। इहे असांखे ॿुधी में रहे। बाबा मां तव्हांजी ज्ञान नथी ॾेई सघां, मां तव्हांजे यज्ञ में इहा सेवा कंदमि, त उन्हनि खे बि असांखे सम्झाए, ख़ुदि बि सम्झी करे पोइ करणो खपे। वरदान, सर्व पदार्थनि जी आसक्ति सां न्यारो, प्रकृति जी ठहो। अगर कोई भी पदार्थ कर्मेंद्रिय खे विचलित कंदो आहे, अर्थात आसक्ति जो भाव उत्पन्न थींदो आहे, त बि न्यारो न ठही सघंदो। इच्छायूं ई आसक्ति जो रूप आहिनि। त ही चईंदा आहिनि इच्छा न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे। कई चईंदा आहिनि इच्छा न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे, त इहे बि सूक्ष्म आसक्ति आहे। हिन जी महीन रूप सां चेकिंग करो कि इहे पदार्थ अर्थात अल्पकाल जो सुख जे साधन आकर्षित त नथो करे। ईअं न असांखे यूज़ न करिणो आहे, असांखे यूज़ सभु करिणो आहे, है न।
असांखे जो बि असांखे मिले थो असांखे यूज़ करे बाबा जी सेवा करणी आहे। लेकिन उन जे बिना असां बाबा जी सेवा करे ई न सघूं, असांखे आराम ई न मिले, असांखे उहा चीज़ ई यादि ईंदी रहे, हीअं न आहे त ठीकु आहे, न आहे त बि ठीकु आहे। असांजो त लक्ष्य आहे बाबा खे यादि करे बेहद जी सेवा करणु। ये पदार्थ प्रकृति जा साधन आहिनि। जॾहिं हिन सां अनासक्त अर्थात न्यारा ठहींदव तॾहिं प्रकृति जी ठहींदव। त ये पदार्थ प्रकृति जा साधन आहिनि, त जॾहिं हिननि सां अनासक्त अर्थात न्यारा थी वेंदासीं तॾहिं असां प्रकृति जी ठहींदासीं। स्लोगन आहे मुंहिंजी जमेले खे छॾे बेहद में रहो तॾहिं चईंदासीं विश्व कल्याणकारी। बेहद में पंहिंजी बुद्धि हुजे, सभिनि जो कल्याण थिए, मुंहिंजो, मुंहिंजे परिवार वारनि जो, मुंहिंजे सेंटर वारे जो, मुंहिंजे शहर जो न, पूरी विश्व जो, पूरी यूनिवर्स जी सेवा करो न, तॾहिं असां बाबा चईंदा आहिनि अहिड़ा ॿार ई ऑनेस्ट आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।